इसराइल ख़िलाफ़ वाज़ेह हिकमत अमली न जोड़ी त माण्हू मायूस थी वेंदा। 2 अरब मुसलमाननि खे अरब इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस में अमली कदमनि जी उम्मीद है। अहम एटमी ताक़त की हैसियत से पाकिस्तान मुस्लिम दुनिया लाइ पंहिंजा फ़र्ज़ निभाईंदो। जेकॾहिं इसराइल ख़िलाफ़ वाज़ेह रोड मैप न ॾिनो वियो त इहो अफ़सोसनाक हूंदो। पाकिस्तान ऐं चीन हर मुश्किल वक़्त में एक ॿिए जो साथ ॾिनो है। हर इलाक़ाई ऐं आलमी फोरम ते ॿिन्ही मुल्कनि एक ॿिए जो साथ ॾिनो। पाक चीन दोस्ती जो दुनिया में मिसाल न है। सी पैक पाक चीन दोस्ती जो अमली सबूत है। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शंघाई में तकरीब के खिताब। बिलावल भुट्टो चयो त सी पैक इलाक़ाई तरक्की खुशहाली जो मनसूबो है। मां परॾेही वज़ीर तौर चीन सां लाॻापा बहितर करण में अहम किरदार अदा कयो। पाकिस्तान जो भारत खिलाफ मैच में रवैये ते सख्त एक्शन। मैच रेफरी के न हटाइण खिलाफ एशिया कप जो वधिक मैचिस न खेलण जो फ़ैसिलो। पीसीबी ख़त लिखी आईसीसी के वाज़े करे छॾियो त मैच रेफरी तब्दील न कयो वियो त एशिया कप में वधिक मैच न खेलंदासीं। ख़त में चयो वियो आहे त मैच रेफरी भारतीय क्रिकेट बोर्ड जी हिदायतुनि ते अमल कयो। पीसीबी चेयरमैन मोहसिन नकवी चयो आहे त पीसीबी आईसीसी के शिकायत कई है। मैच रेफरी क्रिकेट के स्पिरिट खिलाफ कदम खया। गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान ऐं भारत विच में खेलियल मैच में टॉस खां अॻु मैच रेफरी ॿिन्ही टीमनि जे कप्ताननि खे टॉस बाद हथ मिलाइण खां मना कयो हो। भारतीय रांदीगरनि मैच बाद पाकिस्तानी रांदीगरनि सां हथ न मिलायो हो। क़ौमी टीम के कप्तान सलमान अली आग़ा बि भारतीय टीम के रवैये ख़िलाफ़ एहतजाजनि मैच की पुॼाड़ी वारी तकरीब में शिरकत न कई हुई। मैच में भारत पाकिस्तान के 7 विकेटनि सां शिकस्त ॾिनी हुई। स्टेट बैंक जो व्याज जी शरह 11 सैकड़ों बरक़रार रखण जो फ़ैसिलो। स्टेट बैंक ईंदड़ 2 महीननि लाइ मॉनिटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह 11 सैकड़ों बरक़रार रहंदी। स्टेट बैंक मूजिब मॉनिटरी पॉलिसी कमेटी व्याज जी शरह 11 सैकड़ों बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो। जून ऐं जुलाई जे लाइ स्टेट बैंक व्याज जी शरह 11 सैकड़ों बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सेस जो कारवायूं। 31 ख़्वारिजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब 13 ऐं 14 सितंबर ते सिक्योरिटी फोर्सेस लखी मरवत ऐं बनू में कारवायूं कयूं। लखी मरवत में 14 ऐं बनू में 17 ख़्वारिजी मारिजी विया। ISPR मूजिब भारतीय स्पॉन्सर्ड ख़्वारिजी दहशतगर्दनि जे ख़ात्मे जे लाइ इलाइक़े में क्लीयरेंस ऑपरेशन जारी है। मुल्क में भारतीय सरपरस्ती में दहशतगर्दी जी लानत के मुकम्मल तौर ख़त्म कयो वेंदो। PTI बानी सां मुलाक़ात लाइ अॼु अडियाला जेल आयो हुअसि, पर मुलाक़ात करण खां रोकियो वियो। मुलाक़ात जी इजाज़त मिली त राति ताईं वेंदुसि। नून लीग हर मामले ते सियासत करे रही है। चाहीं त बानी सां मुलाक़ातूं न थियनि ऐं पार्टी अंदर इख़्तिलाफ़ थियनि। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जूं अडियाला जेल माहिरा मीडिया सां ॻाल्हियूं। अलीमा ख़ान चयो त PTI बानी खे हिक ॿिए केस में सज़ा ॿुधाइण वञी रहिया आहिनि। तोशा खारा 2 केस जल्दी में हलाए पियो वञे। बानी खे ख़बर आहे त केस सज़ा ॿुधाई वेंदी। सिंधु दरिया में 4 बार डोकरी नौगोट ऐं कादिरपुर में ज़मींदारी बंद टुटी पिया। ॻोठ ऐं फसल पानी हेठि अची विया। डोकरी भरिसां ॻोठ बलड़े जी वटां ज़मींदारी बंद टुटी पियो। दरगाह मलूक शाह में पानी दाख़िल वणुनि ऐं तिरनि जा तैयार थियल फसल उड़ी विया। कादिरपुर भरिसां खैरे ॻोठ वटां ज़मींदारी बंद टुटी पियो। ॻोठनि में पानी दाख़िल। इंतज़ामिया ग़ाइब। मुतासिर पंहिंजी मदद पाण तहत दिलपलाण करण ते मजबूर। नौगोट जे कचे वारे इलाइक़े में ज़मींदारी बंद टुटी पियो। पानी तेज़ी सां फसल मोड़ींदो ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। इंतज़ामिया ग़ाइब। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 50 खां वधीक ॻोठ ॿुॾण जो ख़दशो आहे। तकिड़ो रेस्क्यू न कयो वियो त ॿाहिरि निकिरणु मुश्किल थी वेंदो। जलालपुर पीरवाला वेझो मोटरवे जो हिसो ॿोॾि में लुड़ी पियो। पुलिस मूजिब जलालपुर पीरवाला वेझो ॿोॾि जे वहकिरे में मुल्तान सखर M5 मोटरवे जो हिकु हिसो लुड़ी वियो। मोटरवे खे ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो। अख़्तियारनि मूजिब उच शरीफ़ रोड ते कट लॻाइण सबबि मोटरवे खे शदीद नुक़सानु थियो। NHA मोटरवे पुल जी मुरम्मत जी कोशिश कई, पर तेज़ वहकिरे सबबि कमु रोकियो वियो। रहीमयार ख़ान भरिसां मोटरवे तां अगवा कयल 11 मुख़बियुनि जे धाड़ियलनि ॿीहर वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे छॾी। मुख़बियुनि जूं बाज़ियाब कराइण जूं अपीलूं। वायरल वीडियो में हिकु मुख़बी चई रहियो आहे त 11 मुख़बियुनि मां 2 ॼणा मरी विया आहिनि। धाड़ियलनि जो गिरफ़्तार कयल साथी आज़ादु करे जान बचाई वञे। वीडियो में हिकु धाड़ियल SSP रहीमयार ख़ान इरफान समो खे चैलेंज कंदे चवे थो त 2 ॾींहंनि अंदरि संदसि भाउ खे न छॾियो वियो त मुख़बियुनि खे क़त्ल करे छॾींदो ऐं लाश बि हथ न ईंदा। पुलिस जो चवणु आहे त मुख़बियुनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जारी आहे। जल्द मुख़बियुनि खे बाज़ियाब करायो वेंदो। JUI जो सिंध मुन मार्च रवां खैरपुर गंबट ऐं राणीपुर पहुचण ते गुलनि जी वर्खा करे आजिया। मार्च जी अॻुवाणी राशिद महमूद सुमरो ऐं अब्दुल क़यूम हालेजवी करे रहिया आहिनि। मार्च अॼु नौशरो फिरोज़ ऐं नवाबशाह खां थींदो। सकरन में राति तरसंदो। गुज़िरियल ॾींहुं कंदकोट खां निकितल मार्च 18 सितंबर ते कराची पहुचंदो।
राशिद महमूद सुमरो ऐं ॿियनि JUI अॻुवाणनि चयो आहे त सिंध जे कचे ऐं पके धाड़ेलनि आवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। धाड़ेलनि ख़िलाफ़ बेरहमाने ऑपरेशन ज़रिए अमुन क़ाइमु कयो वञे। अमुन मार्च जी राह में कंहिं बि क़िस्म जी रुकावट बर्दाश्त न कई वेंदी। ऐं मीरपुर ख़ास में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि जो ऑफिसर्स जी तालाबंदी करे एहतजाज। अशरफ ख़ासकली जी अॻुवाणी में शाह वलीला हाई स्कूल खां हज़ारे मुलाज़िमनि पारां रैली कढी प्रेस क्लब वारो धरणो हंयो वियो। मुतालबनि जी मञता लाइ नारेबाज़ी। मुलाज़िम अॻुवाणनि चयो आहे त पेंशन पॉलिसी में तब्दीली मंज़ूर नाहे। जेसिताईं मुतालबा मंज़ूर न थींदा एहतजाजी तहरीक जारी रहंदी।